तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध धरती न्यूज़ जुडो। नाज़रीन, ॿियनि शहरनि ऐं ॻोठनि जी बदियुनि जी देह सांगी में बरसाति तबाही मचाए छॾी आहे। पाणी वधण जे करे जुडो सिमनाली छंडण बारिचवा मां गारे थियण जे ख़ौफ़ खां मिस्किननि पंहिंजा अजा छॾे लॾ पलाइण शुरू करे ॾिनो आहे। ॻोठ लारिनो जमाली, ॻोठ सोबदार जमाली, ॻोठ ग़ुलाम हैदर जमाली, ॻोठ गफ़ूर जमाली, ॻोठ मलूक उनड़, ॻोठ मोहम्मद उनड़, ॻोठ अब्दुल उनड़ ऐं ॿिया ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। उन्हनि सभिनी ॻोठनि जा किरोड़नि रुपयनि जा फसल वण, मिर्च, टमाटर ॿुॾी विया। किरोड़नि रुपयनि जो नुक़सानु कंहिं बि वाइर न कई। न तक जो MPA हाल ॼाणण आयो, न ई को आला अमलदारनि खां इन्हनि मिस्किननि जी का सार लधी। हलदड़ हुकूमत खे बि इन्हनि मिस्किन नज़र नथा अचनि। एजाज़ अली जमाली, गफ़ूर जमाली, अल्ताफ़ उनड़, ख़लील जमाली, ग़ुलाम क़दर उनड़ ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, असांजा फसल पाणी जी लिपेट में अची विया आहिनि। बरसाति जे करे असांजा घर ढही विया आहिनि। होॾां बारिचवा, छंडण, जुडो सिमनाले फुल हुजण जे करे असीं सुम्ही बि नथा सघूं। हर वक़्तु डपु रहे थो। इन्हनि ॿुधायो, असांजो तक जो MPA अला बख़्श टालपुर बि लड़ी पुछणु न आयो त असांजा कहिड़ा हाल आहिनि। बसि असांजो MPA कमरे में सुम्ही TV जे स्क्रीन ते वेही घर में ई अफ़सोस करे पियो। हिननि चयो, MPA जा असां त इहे बि थोरा जो TV ते असांजी हालत ॾिसे पियो। हिननि चयो, असां वसवारनि आला अमलदार ऐं हलदड़ हुकूमत खे चऊं था, असांजे फसल ऐं घर ढही विया आहिनि, खाइण लाइ कुझु बि न बचियो आहे। महिरबानी करे असांजी वाहिर कनि।